नाज़रीन वाक़े जेकाबाद में ख़बर त जेकाबाद भरिसां रेंजर्स कार्रवाई कई है। मुसाफ़िर वेन में 15 किलो चर्स हथ करे 3 जवाबदारन के गिरफ्तार किया वियो है। खबर अवांखे ॾिनी पई जेकाबाद में जिते रेंजर्स पुलिस वेन की तलाशी वरती त 15 किलो चर्स हथ कई पई। कोटा वासी आसिफ तुरानी संदस ज़ाल जमीला 14 वरनि जी धीअ फातिमा के गिरफ्तार किया वियो है। खबर अवांखे ॾिनी पई जेकाबाद में जिते रेंजर्स कार्रवाई कई है। मुसाफ़िर वेन में 15 किलो चर्स हथ करे 3 ॼणनि खे गिरफ्तार किया वियो। बिल्कुल नाज़रीन वाक़े ॿुधायूं तो जेकाबाद भरिसां रेंजर्स कार्रवाई कई है। मुसाफ़िर वेन में 15 किलो चर्स हथ कयो वियो है, जॾहिं त 3 ॼणनि खे भी गिरफ्तार किया वियो है। अवांखे अपडेट कयूं त रेंजर्स पुलिस वैन जे तलाशी वरती त 15 किलो चर्स हथ कयो वियो है। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद है परवेज़ अबड़ो। जी परवेज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी शहबाज, जेकाबाद जे सदर थाने की हद सिंध बलोचिस्तान के सरहदी पट्टी उमरानी लाड़े वट कायम चेक पोस्ट रेंजर्स की कायम चेक पोस्ट कोयटा का जेकाबाद ईंदड़ मुसाफ़िर वैन के रोके वरतो। तलाशी दौरान जो एक बैग में 15 किलो चर्स हथ करे ज़ाल मुड़स आसिफ कोयटा जा रवासी ज़ाल मुड़स आसिफ अली दुरानी संदस ज़ाल मसमात जमीला 14 वरनि जी संदन धी के रेंजर्स हिरासत में वठी करे पंहिंजे ऑफिस में आंदो है। और अञा ताईं जेको आहे हुननि जे मथां केस दाख़िल न थी सघियो आहे। रेंजर्स जो चवणु आहे त हिननि जी जांच कयूं था कि चर्स किथां पिया आंदो वियो ऐं कंहिंखे ॾियण पिया वञनि ऐं ज़ाल मुड़ुस छा किराए ते कमु कंदा आहिनि या इहे अलबत्ता पाण में स्मगलिंग में मुलविस आहिनि। हुनजी जांच हले पई पर अञा ताईं केस दाख़िल न थी सघियो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ परवेज़ अबड़ो।